नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे लंडन में ख़बर ॾींदा हलूं त यूरोप कप में जर्मनी जी शिकस्त ते लुड़क लाड़ींदड़ ॿारड़ी लाइ 78 लख रुपया इनाम जमा थी वियो। पर ख़बरूं इदारे जी रिपोर्ट मूजिबि लंडन जे विलेमी स्टेडियम में 2020 में रपीया यूरोप कप जे क्वार्टर फाइनल में बर्तानिया जर्मनी खे शिकस्त ॾिनी। जर्मनी जी शिकस्त ते मासूम ॿारड़ी लुड़क लाड़े वेठी तस्वीर स्टेडियम जे वॾी स्क्रीन ऐं टीवी स्क्रीन ते पिणु ॾेखारियो वियो। 9 वरह जी मासूम ॿारड़ी जी तस्वीर वायरल थियण बाद सोशल मीडिया ते बर्तानवी सार्फिन संदसि खूब मज़ाक उॾायो, जंहिं सबबि ऑनलाइन हरासिंग जो पिणु शिकार थी वई। ॿारड़ी जी ऑनलाइन हरासिंग ख़िलाफ़ बर्तानिया में हिकु समाजी तंज़ीम मुहिम हलाई ऐं फंड गॾु करणु शुरू कयो। समाजी तंज़ीम पारां हिन मुहिम में 500 पाउंड हदफ़ मुक़ररु कयो वियो, पर शहरनि हिन में भरपूर हिसो वरितो। वॾो फंड ॾिनो वियो, जंहिं 36,000 पाउंड्स 78,82,500 रुपया जमा थी आहिनि। फंड गॾु कंदड़ ज्वेल्स जो हिन हवाले सां चवणु आहे त हिन मुहिम जो मक़सदु ॿारड़ी खे इनाम ॾेई एहसास ॾियारणु त बर्तानिया में सभु माण्हू ख़राब न आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।